तव्हांखे सिंध धरती सॼे पई अचो सिंधु दरिया ख़ातिर असांजी सिंध धरती खे मुकम्मल तौर ते बंजर करण जे लाइ सिंधु दरिया ते छकण जा मनसूबा मुकम्मल थी चुका आहिनि। जंहिंखां पोइ असां अन्न जे लाइ साड़ी जे लाइ कुंभ में परवेज़ अली मलाह की रिपोर्ट मुताबिक खबर शेयर कई पिया। सिंधु दरिया मथा 6 केनाल आडन वारे वफाकी फैसले खिलाफ सिंध वासी सरापा एहतजाज। कुंभ में एहतजाज में हज़ारे माण्हुनि की शिरकत, सख्त नारेबाजी। केनाल आडन खिलाफ कुंभ में डॉक्टर मुश्ताक फुल, सावल गऊ, नवीद खोड़ो, अकबर शहानी, करम हुसैन वसाण, मंसूर उञण, सादिक अली तमरानी ऐं ॿियनि जी अॻवानी में फैज़ मेडिकल सेंटर खां शहर के मुख्य चौक ताईं रैली कढी वई। प्रेस क्लब कुंभ, साज सग, पीटी अलिफ समेत मज़हबी जमायतनि ऐं सिविल सोसाइटी के अॻवाननि ऐं शहरनि जे एहतजाजी मुज़ाहिरे में शिरकत। वफ़ाक़ पारां सिंधु दरिया मथां 6 केनाल आडण वारे फ़ैसिले के सिंध वासी कंहिं भी सूरत में क़बूल न कंदा। केनाल तामीर करे सिंध के बंजर करण की साज़िश के कामयाब थियण न ॾींदासीं। चोलिस्तान के आबाद करण लाइ सिंधु दरिया के पानी ते दाड़ो हणण की कोशिश कई पई वञे, जैसा सिंध के लखें एकड़ ज़मीन बंजर बणिजी वेंदी। अड़ा फैसला न कया वञनि जैसा सोबन में नफ़रतूं वधनि। अड़ा फैसला मुल्की मुफ़ाद में नाहिनि। पूरे सिंध में एहतजाज कया पिया वञनि। जेकॾहिं वफ़ाक़ पारां सिंधु दरिया ते केनाल ठाहिण वारो फैसलो वापस न वरितो वियो त पूरी सिंध में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो।